कुदरत जी नेमतुनि मां पाणी सभ खां वॾी नेमत आहे। दादू ज़िले में अनेक मसइला मौजूद आहिनि, पर घरनि में मिठे पाणी जो मिलणु हिकु वॾो अहम मसइलो आहे। सिंध में ज़ेरे ज़मीन पाणी जा ज़ख़ीरा ख़राब थी वञण जा अहम कारण असीं अव्हां सां शेयर कयूं था। सिंध मां ॿेलनि जी हद खां वधीक कटाई ऐं उन्हनि खे आबादी जे लाइ इस्तेमालु करणु, वणकारी न हुजण जे बराबरि करणु, शहरनि जो गंदो पाणी वाहन में छॾणु, मिठे पाणी जे तलाउनि खे ख़राबु करणु, मंछर उन जो वॾो अहम मिसाल आहे। नालनि जो सिरिश्तो गैर तकनीकी बुनियाद ते ठाहिणु ऐं सभ खां अहम पाणी जे मामले ते हुकूमत जो गैर संजीदगी वारो किरदारु। तॾहिं ते ज़ेरे ज़मीन पाणी जा ज़ख़ीरा ख़राब थी पिया आहिनि। दादू में मिठो पाणी पैसनि ते मिलंदो आहे। का ख़बर न आहे मिलंदड़ पाणी सिहत जे उसूलनि ते लहे बि थो या न। TDS केतिरो आहे का ख़बर न आहे, मयारी आहे बि या न। दादू में आम माण्हू खे पाणी जे हवाले सां कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? पहिरीं दादू म्यूनिसिपल ऐं हाणे पब्लिक हेल्थ दादू जे पाणी जे हवाले सां कहिड़ा प्रोजेक्ट शुरू कया आहिनि जो आम माण्हू मिठो पाणी पैसनि ते न पर मुफ़्त में हासिल करे। दादू में सुठी हुकुमरानी जी दावा कंदड़ आकान खां मुंहिंजो इहो सुवालु आहे, केतिरा पाणी जा प्रोजेक्ट दादू शहर खे मिलियल आहिनि जिन मां आम माण्हू मिठो पाणी हासिल करे रहियो आहे? छा वाटर सप्लाई वक़्त ते मिठो पाणी पहुचाए थी? छा वाटर सप्लाई जो पाणी माण्हुनि लाइ सिहत अफ़ज़ा बि आहे? सालनि खां मौजूदु पुराणियुनि टांकियुनि खे कॾहिं केमिकल सां साफ़ बि कंदा आहियो या न? दादू जे माण्हुनि कहिड़ो ॾोह कयो आहे? दादू वासियुनि लाइ मिठो पाणी अहम ज़रूरत ऐं मसइलो पिणु आहे, जंहिं लाइ असराता क़दम खणणु वक़्त जी ज़रूरत आहे। प्रोफेसर इरफान कलोड़ो, दादू।